गाने का कोई सजन अची बुधाए तो जो माशूक जीअरो अथी गलन में घुमंदो थो वधे पयो ऐं एडो प्यारो अथस जो चए तो ला उक़सिमु बिहादल बलद व वालिदिन व मा वलद मुस्तफा मुखे तुंहिंजो न बल्कि जिनन गलन में घुमे तो मुखे इनन गलन जो कसम वालिदिन व मा वलद जेके इन मंज रहन था पया पीए पुट उन्हनि जो कसम मुंहिंजी पास इहा नाहे हाणे मोल चई पियो छाखे आहे तव्हां असांजे मुआशरे में मोल उनखे चवंदा आहियूं जे इंसान मंझां रूह कब्ज़ थी वञे बीमारी जे बिस्तर ते पयल हुजे ऐं इहो इंसान जॾहिं मरी थो वञे हाणे इन्हीअ जे लाइ परेशान थींदा त गुस्ल बि ॾियूं कफ़न बि ॾियूं तदफीन भी कयो कुरान जे इज्जत जो कसम खणी करे मां चवां तो मोल इनखे न चइबो आहे अगर जेकॾहिं मोल इनखे चऊं त सलमान मदाइन में सुतो पियो आहे मौत जे आलम जे मौत जे बिस्तरे ते लेकिन अली मौला मदीने ते आहे अली मौला मदीने मां मदाइन में अचे थो पियो सलमान मौत जे बिस्तर ते आहे जीअं कदम मदाइन में अली मौला जे अचण जा सलमान ॿुधा हल मौत जे बिस्तरे तां उथी करे चए थो पियो अस्सलामु अलैकुम या अमीर अल मोमिनीन मौत जी या मन कान्हे का जेके तव्हां असां मुआशरे में सम्झूं था रूह कब्ज़ थी वियो मरी वियो न नतीजो तव्हांजे हवाले कयां अल्लाह चवे तो मुस्तफा जे लाइ त ए मुंहिंजा हबीब तूं मयत आहे हे जेके पोयों आहिनि इहे आहिनि मोल मुंहिंजी इन्हनि सां का ॻाल्हि कान्हे का सुभाणे ॻाल्हि यादि ॾियारिजो हितां खां खणंदुसि इंशाअल्लाह अल्लाह फरमाए थो मुस्तफा ऐं उन्हीअ जी आल मुंहिंजे हवाले एतिरो करे छॾियो आहे जो दुनिया जी हिननि खे का बि परवाह कान्हे का पोइ जेकॾहिं हे तुंहिंजी राह में अची विया आहिनि तो हिननि खे कुही छॾियो आहे त तो हिननि खे छा ॾिनो आहे सवाल आहे पाई जाइदे या न अचो ख़ालिक खां पुछा कयूं या अल्लाह काइनात जे नबी ऐं उन्हीअ जी आल पंहिंजो पाण तुंहिंजे हवाले कयो आहे तो हिननि खे छा ॾिनो आहे इरशाद रब्बुल इज़्ज़त थे तो क़ुरान मजीद में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तरो अल्लाह सखर लकुम मा फिस समावाति वल अर्ज़ ऐ इंसान छा नथो ॾिसी पियो ज़मीन ऐं आसमान में जेको कुझु आहे मां इन्हनि जे हवाले करे छॾियो आहे इन्हनि जी मर्ज़ी आहे सिज जा ॿ टुकड़ा करनि इन्हनि जी मर्ज़ी आहे ऐं मुस्तफा जी मर्ज़ी आहे त पंहिंजी भरियल कचहरी में कंहिंखे घुराए विहारे मुस्तफा जी मर्ज़ी आहे कंहिंखे कुल्हनि ते खणी करे मदीने जे गलिन में सैर कराए मुस्तफा जी मर्ज़ी आहे कंहिंखे भरियल कचहरी में विहारे ऐं वरी इहो चई लानती बणाए करे क़यामत ताईं लानती बणाए करे कचहरी मां कढी छॾे त बि उहो हुन जी मर्ज़ी आहे जेको भी मुस्तफा जो कौल आ फेल आ वो उन जी मर्ज़ीअ सां है कांहिंजी मर्ज़ीअ सां न ऐं अल्लाह चए थो जेको कुझु ज़मीन ऐं आसमान जे दरमियान आहे मां हिननि जे हवाले करे छॾियो आहे हाणे आख़िरी नुक़्तो तव्हांजे हवाले माना खाए थो बि इहो हुननि जो पीए थो बि हुननि जो ज़मीन मंझां जेको कुझु निकिरे थो बि हुननि जो हाणे पाए बि हुननि जे सदके में खाए बि हुननि जे सदके में पीए बि हुननि जे सदके में जंहिं रिज़्क़ ते नाज़ करे थो मां वटि माल आहे मिल्कियत आहे दौलत आहे इहा ख़बर अथई इहो सदको कहिजो आहे ख़ैरात कहिजी आहे रब जी इज्जत जो कसम आहे जेको पाणी पीए तो साइण जो हक़ मोहर आहे ऐं जेको ज़मीन मां निकिरे तो अली इब्न अबी तालिब जो हक़ आहे जेको अली ऐं बतूल जो खाई न मने इन खां वधीक को क़यामत ताईं हरामी थी नथो सघे अज़ीम आहिनि लजपाल आहिनि रब जी वहदानियत खे बचाइण जे लाइ शबीर मौला वतन छॾियो ॾाढो ॾुखियो आहे वतन छॾियो इन्नक मय्यतुन जे ज़ुमरे में हुसैन दाख़िल थियो फरमाए थो पियो अल्लाह जी बारगाह में शबीर मौला न मूंखे शाही खपे न मूंखे मिल्कियत खपे न मूंखे दौलत खपे फरमाए थो पियो गादी मुसाफिरनि जी फ़हरिस्त तयार कर अब्बास मौला कागज़ खयो कलम खयो मुसाफिरनि जी फ़हरिस्त थी तयार 7 सालनि जी यतीम सुगरा कुंड में वेठी थी रोए पई चाचा गादी न फ़हरिस्त में छा मुंहिंजो नालो बि आहे केॾी महिल
चाचे जे वेझो केॾी महिल पीउ जे वेझो केॾी महिल भाउ अली अकबर जे वेझो अची करे चए थी पई भाउ छा मूंखे बि बाबू इन्हनि मुसाफ़िरनि में शामिल कंदो। अब्बास मौला मदीने जे गलियुनि में घुमियो ऐलान कंदो थो वते ओ मदीने वारो खबरदार मता कोई दरवाजे खां अॼु ॿाहिरि निकितो अछो मुझी मुर्शिद ज़ादी महमल ते सवार थी अजरुकुम अलज़हरा अजरुकुम अलज़हरा मारिफत वारा ज़वार वेठा हो क़दीमी अज़ादार वेठा हो। मौला आज पंहिंजी हयातीअ में एॾो बंदोबस्त आहे जो मदीने जे गलियुनि में हर दरवाजे ते वञी करे सभिनी खे चई था अचो मदीने वारो ॿाहिरि न निकिरजो ज़ैनब महमल ते सवार थींदी। अल्लाह जाने 11 वारे ॾींहुं जॾहिं हथ पसे गर्दन ॿधल हूंदा शिमर जे हथ में तालियाद हूंदो हक़ लही करे चवंदो सजाद इन्हीअ खे तूं चवे तो महमल ते सवार थींदी या मां तालियाने जा वार कया। अजरुकुम अलज़हरा अजरुकुम अलज़हरा रोइण ते शर्म करे न रोजाए बख़्शिश जी घड़ी जो टाइम दी रवायत जुमला हन गुनाहगार अख न पढ़ियो आहे ही जेको कतरो तुझे अख मां किरे तो क़यामत जे ॾियारे शबीर मौला वटि इहो तुंहिंजो अमानत पई हूंदी ओ ओॾी महिल जॾहिं तोखे जहन्नम जे बाहि ॾे अगरि कंहिंखे वरितो वेंदो उते निदा ईंदी वक़िफ़ू इन्हीअ खे बीहारियो शबीर मौला चवंदो ओ इमाम जा अज़ादार इहा तुंहिंजी अख मज़ा जेको ॻोढ़ो किरियो अमानत मां तुंहिंजे हवाले करण आयो आहियां। ओॾी महिल इन्हीअ इंसान जी बख़्शिश थी वञे पई अल्लाह फरमाए तो हुसैन तुंहिंजे सदके में मां इन्हीअ जी बख़्शिश करे छॾी आहे पुछीसि कुझु ॿियो कुझु घुरिजई त मां ॾियां। ओॾी महिल इहो अज़ादार चए थो मौला अगरि एतिरी करम नवाज़ी कई अथई पीउ माउ जी बि बख़्शिश करे छॾे आहे। मुसलमान चवनि था रो छो था रोइण जो हक़ आहे सैयदनि खे अदीज़ो जेॾी महिल रवायत जा जुमला हन अब्बास मौला मदीने जे गलियुनि में इहो ऐलान कराए आयो न आसमान ता मलाइका अहल बैत जे घर ते नाज़िल थींदा हन गाज़ी फरमाए थो मलाइको अॼु ज़मीन ते न अचिजो मुंहिंजी मुर्शिद दादी महमल ते सवार थी अजरुकुम अलज़हरा। उम्मे सलमा अचे थी शबीर मां ॿुधो आहे इराक जे सफ़र जी तयारी करे छॾी अथई चए थो हा नानी अम्मा साइण फरमाए थी पई मूंखे तुंहिंजे नानी हिकिड़ी मिटी ॾिनी हुई जेका मां साढे रखी अथमि फरमायो हुई जॾहिं इहा मिटी खून में तब्दील थी वञे सम्झ जाए हुसैन ज़ीनत ज़मीन ते अची वियो थी लफ़्ज़ ख़तम मस थिया ज़हरा जो लाल पंहिंजे हथ मां मिट्टी कढी बि करे ॾे थो नानी अम्मा जाते नाने वारी मिट्टी रखी थी उते हीअ बि रखिजाए जॾहिं ॿई मिट्टियूं खून में तब्दील थी वञनि सम्झ जाए हुसैन न रहियो थी। अजरुकुम अलज़हरा अजरुकुम अलज़हरा हुकुम थियो मज़दूरात के महमलन ते सवार कयो वञे जेॾी महिल सैण सुहरा ॾिठो मज़दूरात सभु बेबियूं उठनि ते सवार थियूं थियनि पयूं बाबू मूंखे नथो चए त तूं बि सवार थी केॾी महिल अब्बास जे पासे में केॾी महिल अकबर जे पासे में केॾी महिल हुसैन मौला जे पासे में सभु मज़दूरात महमलन ते सवार थी वयूं न सवार थी आहे त रुबाब असगर सूधो न सवार कमरे में वेठी आहे शबीर मौला चए थो रुबाब सभु बीबियूं सवार थी वयूं आहिनि तूं छो नथी थिए। रुबाब फरमाए थी आका कीअं सवार थियां जेके धीअ करे पालियो आहे होॾा नियार ज़मीन ते वेठी थी रोवे मां त इन्ही खां बग़ैर नथी हली सघां। शबीर मौला सुगरा जे वेझो आयो रवायत जा जुमला आहिनि 7 सालनि जी न्याणी आहे पर एॾो अकबर सां प्यार अथसि जो केॾी महिल अकबर जा रुख़सार चुमे केॾी महिल ॾाढ़ी चुमे रोई रोई फरमाया अकबर तूं जो मूंखे छॾियो थो वञे मां तोखां बग़ैर कीअं रहंदुमि। अजरुकुम अलज़हरा शबीर मौला अचे तो धीअ जे वेझो रोई फरमाइनि था पिया सोरा तोखे हिन घर में रहणो आहे 40 घरनि जूं चाबियूं तुंहिंजे हवाले आहिनि रब जी मशीयत आहे मां तोखे न वठी हलंदमि। सोरा फरमाए थी बाबा वठी हले या न हले तुंहिंजे मर्ज़ी मां चादर बिछाया मूंसां बगालियो गाला। अजरुकुम अलज़हरा
शबीर मौला चादर ते वेठो आ मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं साइण पंहिंजे बाबे सां बोलियूं थी बोले रोई फरमाए थी बाबा मुंहिंजे जनाज़े ते 4 सजण न अचनि अजरुकुम ज़हरा अजरुकुम ज़हरा ज़हरा जलाल फरमाए तो सुगरा बुधाए केड़ा केड़ा नचनी शबीर जी जाए फरमाए थी बाबा पेरिया पेरिया चाचू गादी मुंहिंजी लाश ते नचे शबीर मौला फरमाए तो ॿियो सजण कहिड़ो नचे रोए फरमाए थी जा बाबा जेको मुंहिंजे हिसे जो भाव आहे जेको नई मंज़िल ते माणियो आहे जंहिंजे आसरे ते मां इहे पासो पासियो ओ मुंहिंजो अकबर में दिल हलो ओ मुंहिंजो अकबर गाना ॿुधंदो मां बाह में गानो ॿुधंदी मांस ओ बाबा मुंहिंजी लाश ते अकबर नाचे शबीर मौला इशारो कयो आहे रुबाब महमल ते सवार थी रुबाब जी महमल ते सवार थियण लॻे आ रोए फरमाइनि ता टियों सजण कहिड़ो न चई सुगरा फरमाए थी बाबा उहा न चई जंहिंजे कदमनि जा हरे हरे निशान चिटा पिया रोए फरमाए थी बाबा तूं ॼाण तुंहिंजो काफ़िलो ॼाणे सुगरा पंहिंजे कमरे ॾांहुं रुख करे हलण लॻी आ शबीर पोयां पोयां रोए रोए फरमाइनि था सुगरा चोथों सजण न ॿुधाए कहिड़ो तो सजण तुंहिंजे लाश ते नचे सुगरा रोए फरमाए थी बाबा वञ रब जे हवाले चोथों सजण मां न ॿुधाईंदी माए शबीर जो इसरार वधियो आहे सुगरा जवार सफ़ेद थी विया कमर झुके वई रोए फरमाए थी बाबा थी सघई तूं बि नहीं जा रोई फरमाए तो ॿियो कोई अचई त अचई मां करबला में कुझु जी वेंदो